वफ़ाक़ी काबीना इंतहा पसंदी खे रोकण लाइ क़ौमी पॉलिसी बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एडिशनल सेशन जजनि ऐं ॿियनि लाॻापियल अदालतुनि खे केस ॿुधण जो अख़्तियार ॾियण खे बि मंज़ूरी। जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त काबीना घर वज़ार जी सिफ़ारिश ते इंतहा पसंदी रोकण लाइ क़ौमी पॉलिसी ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी। इजलास दौरान मोनोसोडियम ग्लूटामेट एजिनोमोटो जी इम्पोर्ट तां पाबंदी हटाइण वारी सुप्रीम कोर्ट जे फैसले ते नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जी भी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म तरफ़ां जोडल कमेटी मोनोसोडियम ग्लूटामाइट खे इंसानी सिहत लाइ महफ़ूज़ करार ॾिनो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद में एहतजाज करे मुल्क खे बदनाम कयो। धरननि मुल्क खे गैर यकीनी सूरतहाल पैदा कई। विगोड़नि जे हमले में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। महांगाई 70 महीननि खां पोइ घटि तरीन सतह ते अची वई आहे। मईशत मज़बूत थी चुकी आहे। हाणे ग्रोथ तरफ़ वधणो पवंदो। पाक फ़ौज जी मज़बूत गिरफ़्त सबबि अफ़गानिस्तान स्मगलिंग बंदि थी चुकी आहे। खंड जी अफ़गानिस्तान स्मगलिंग हाणे न बराबरि आहे। महांगाई में घटिताई सां आम माण्हुनि ते भार घटि थींदो। महांगाई में घटिताई सां गुरबत में घटाई थींदी आहे। ख्वाजा आसिफ ऐं संदसि टीम जी कोशिशुनि सबबि यूरोप सिधी उॾामनि जो मसइलो हल थी चुको आहे। तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद में एहतजाज दौरान सवे माण्हू मरण वारी दावा खां लातालुकी ॾेखारे छॾी। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त पीटीआई बानी खे पुलिस रेंजर्स ऐं पार्टी जे 12 शहीदनि बाबति आगाह कयो। पीटीआई बानी खे का ख़बर न हुई त इस्लामाबाद में थियो छा आहे। पार्लियामेंट इजलास में शिरकत करण ऐं मामले खां आगाह ॾियण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई बानी अडियाला जेल अंदर ऐं मुकमल सिहतयाब आहे। डीपीओ अबेक गयास गिल चयो आहे त पीटीआई जे एहतजाज में 99 शकी परडेही ऐं ब्राज़ील शेल हथिया विया आहिनि। तशदुद में ज़ख़्मी थियल 27 पुलिस जे जवाननि जी हालत ख़राब आहे। पुलिस हयाती ख़तरे में विझी गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। मुज़ाहिरो कंदड़नि वटां हथियल ब्राज़ील शेल पुलिस जे शेलनि खां टीण ते ताक़तवर आहिनि। एहतजाज में 99 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो जिन जो को मुल्की रिकॉर्ड नाहे। जाम शोरे थियल ऐं साहिवाल जे पावर प्लांटनि खे थर जे कोले ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एंड एनर्जी बोर्ड जो इजलास। सूबाई वज़ीर नासिर शाह शाज़िया मरी ऐं ॿियनि जी शिरकत। रेलवे लाइन विछाइण लाइ थर ऐं उमरकोट में ज़मीन ख़रीद करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त इस्लामकोट खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो आहे त पाणी जी खोट हूंदे कंहिं बि नए मनसूबे जी हिमायत नथी करे सघिजे। सिंध सरकार सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ CCI में आवाज़ उथारियो आहे। सिंध खे हिसे खां घटि पाणी मिली रहियो आहे। मथां वरी बरसात जो पाणी बि सिंध के खाते में हयो पियो वञे। PP पाणी वारे मामले ते हमेशह अॻु भरी रही आहे। PTI सिंध जे जनरल सेक्रेटरी ऐं कोर कमेटी जे मेंबर अली पलह पार्टी उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त उहिदनि तां इस्तीफ़ा पार्टी चेयरमैन बैरिस्टर गोहर ॾांहुं उमाणी आहे। ज़ाती मसरूफ़ियतनि सबबि हुन अहिड़ो फ़ैसिलो कयो। ऐं वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिल भारत खां वुमेन ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप जी मेज़बानी वापसि वठी छॾी। पाकिस्तान में रिथियल मेन्स ब्लाइंड T20 वर्ल्ड कप में शिरकत खां इनकार सबबि भारत मेज़बानी खां महरूम। पाकिस्तान जो सैयद सुल्तान शाह वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिल जो ॿीहर सदर चूंडिजी वियो।